लॻ ॻोठ कपार शाह जिलानी में शादी ते वेंदड़ ॼाणियुनि जी बस बिजलीअ जी तारुनि सां टकराइजण सबबि नौजवान फोथी वियो आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। हादसे में ज़ख़्मी नौजवान मोहम्मद यूसुफ जागीरानी खरपुर अस्पताल में फोथी वियो। शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया पीर ॻोठ मां, जिते ॻोठ कपार शाह जिलानी में शादी ते वेंदड़ ॼाणियुनि जी बस बिजलीअ जी तारुनि सां टकराइजण सबबि नौजवान फोथी वियो आहे। हादसे में ज़ख़्मी नौजवान मोहम्मद यूसुफ जागीरानी खरपुर अस्पताल में फोथी वियो। शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं आहिनि। नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। आगाह कयूं पिया अहम ख़बर के हवाले से पीर ॻोठ लॻ ॻोठ गफ़ार शाह जिलानी में शादी ते वेंदड़ ॼाणियुनि जी बस बिजलीअ जी तारुनि सां टकराइजण सबबि नौजवान फोथी वियो आहे। हादसे में ज़ख़्मी नौजवान मोहम्मद यूसुफ जागीरानी खरपुर अस्पताल में फोथी वियो। शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। पीर ॻोठ मां ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। शादी ते वेंदड़ ॼाणियुनि जी बस बिजलीअ जी तार सां टकराइजण सबबि नौजवान फोत थी वियो आहे। नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। पीर ॻोठ मां अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया हादसे बाबति, जिते नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं पिया त ॼनि जी जेकी बस आहे उहा बिजलीअ जी तारुनि सां टकराइजण सबबि नौजवान फोत थी वियो आहे। हादसे में नौजवान मोहम्मद यूसुफ जागीरानी फोथी वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त शादीअ जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था पीर ॻोठ मां सिंधी न्यूज़ रिपोर्टर सईद चनो खां। सईद चनो, आगाह कजो, हादसे में नौजवान फोत थी वियो आहे। जी मां अवांखे ॿुधायां पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ आहे गफ़ार शाह ते शादीअ जी तकरीब में वञण लाइ ॼणनि जी बस सां हादसो पेश आहे, जिते ॻोठ मथां बस जे छत ते वेठल नौजवान हुयो मोहम्मद यूसुफ जागीरानी गफ़ार शाह जो रहवासी, जेको 11,000 बिजली तार जे करंट लॻण सां जेको ज़ख़्मी थी पियो हुनखे जेको आहे खैरपुर अस्पताल खयो वियो, जेको खैरपुर अस्पताल में फोत थी वियो। अहिड़ी ख़बर पवण संदसि ॻोठ में ऐं जेका घर में कोराम अची विया, जेका शादीअ जी तकरीब उहा जेका मातम में तब्दील थी वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। सही चनो।